आईजी सिंध मुश्ताक महर मेहड़ पहुंची उमेर बाब सां मुलाक़ात कई। संदसि चवण हो त केस में घुर्बल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मेहड़ में 3 साल अॻु क़त्ल थियल करमुला चांडियो ऐं संदसि 2 पुटनि तमुनदार मुख़्तियार चांडियो ऐं काबिल चांडियो जे वारसनि वटि आईजी सिंध मुश्ताक महर, डीआईजी हैदराबाद नईम अहमद शेख ऐं डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पहुता, जिते उन्हनि जाइ वारदात जो मुआयनो कयो ऐं मक़तूल जे वारसनि खां तफ़सील पिणु मालूम कया। जंहिं बाद आईजी सिंध मक़तूल जे वारसनि उमेर बाब चांडियो ऐं सदा हुसैन चांडियो सां घर अंदरि मुलाक़ात करे केस बाबति ॼाण ॾिनी ऐं चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति सुभाणे दादूअ में प्रेस कॉन्फ्रेंस कई वेंदी। होॾां मक़तूलनि जी वारिस उमेर बाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस अॻु जेकॾहिं क़दम खणे हा त हिन वक़्तु आईजी सिंध खे मूं वटि अचणो न पवे हा। हुन चयो त आईजी सिंध जवाबदार गिरफ़्तार न करण ऐं पुलिस जी सुस्तीअ ते माज़रत कई ऐं यकीन ॾियारियो आहे त जवाबदार जल्द गिरफ़्तार कया वेंदा। इंशाल्लाह जो है हम आपके मुल्ज़िमान जल्द से जल्द अरेस्ट करेंगे, तो उम्मीद रखती हूँ कि इंशाल्लाह कुछ ना कुछ पुलिस करेगी, क्योंकि ज़ाहिर है वो एफर्ट्स अगर दिखा रहे हैं अभी तक। अगर आईजी साहब खुद आए, आप खुद समझे ना कि सिंध में बहुत से मर्डर हुए, कितने केसेस हैं जिनके एब्सकॉन्डर्स हैं, जिनमें मुल्ज़िमान जो हैं वो नहीं पकड़े जाते। तो हर केस में आईजी साहब तो नहीं आएंगे ना, हर केस में आईजी साहब मतलब वो खुद समझ रहे हैं कि उनका डिपार्टमेंट फेल हो चुका है, इसीलिए उन्होंने आकर मुझ बच्ची से माजरत की कि मैं माजरत चाहता हूँ कि अभी हम करेंगे। उमेर बाब चांडियो चयो त सुप्रीम कोर्ट पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस ते ज़ोर आहे, जंहिं करे पुलिस मुतरक थी आहे। हुन चयो त असांखे जवाबदार गिरफ़्तार खपनि। उमेर बाब चयो त असीं अदालतुनि मां पुरुमीद आहियूं, यकीन आहे त असांखे इंसाफ़ मिलंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।